नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे में चलिया लॻ क़ाइम गैर क़ानूनी टूल प्लाज़ा ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां मरहलेवार एहतजाज तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। हिन सिलसिले में अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले सदर सैयद जलाल शाह, नाथू बिरोही, जमील समो, राजू कुरैशी, उमर नाहू सां गॾु अवामी प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हैदराबाद जो सिंगल रोड भगल टुटल आहे, जिते टूल टैक्स हुजणु बिल्कुलु गैर क़ानूनी अमल आहे। हिन चयो त टूल टैक्स वारे हंध ते मोरो जे ठेकेदार नज़ीर मेमण ऐं कुछ हितां जे संदसि पार्टियुनि पारां करायल जा गुंडा ऐं बदमाश बीहारिया विया आहिनि, जेके हितां जे मौजूद माण्हुनि ऐं इज़तदार शहरनि लोकल रवासियुनि तोड़े फैमिलियुनि सां लॻंदड़ माण्हुनि सां बदतमीज़ी सां पेश अची खेनि तज़लील जो निशानो बणाए रहिया आहिनि, जंहिं अमल खे कते बर्दाश्त नथो करे सघिजे। हिन 9 मार्च ते ठठे शहर में एहतजाजी रैली जो ऐलान कंदे चयो त जदोजहद जी शुरूआत एहतजाजी रैली सां करे रहिया आहियूं। हिन में सभिनी शहरनि, अदीबनि, दानिश्वर, समाजी ऐं सियासी वर्करनि ऐं समूरी अवाम खे शिरकत जी दावत ॾियूं था। हिन चयो आहे त एहतजाजी रैली खां पोइ मरहलेवार एहतजाज जो ऐलान कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब